क्यों सही डाला काय सही हाँ बादू थी सामू सही डाले घणो एक लोग डाला बादल मुनीर दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद ऐसा फिल्म की शूट ते बीठा आहियूं साईं सां छा हिकिड़ो सीन तो करे फुल एक्शन सीन अचो त तव्हां सीन ॾिसो बादल बादल तो घणा ॾींहं खां अॼु तोखे मौत जी निंड सुम्हारींदुमि क्यों सही बादल तो घना कुछ घना नहीं है खाता ना क्यों बादल तो घणी मस्तियों कयूं न अज मौत जो मज़ो चक हाणे मूंखे गोली लॻंदी हाँ भाई एक मिनट सही आउट लगे भाई क्यों सही थोड़ी बात क्यों थोड़ा एक्शन ले ओके भाई ओके हलो बा ठीक है ॿुधो वाजू सतार भाई आया टिकटॉक लाइन न नथी कम करे साईं कीअं ॿ फेर करे जेतो हाणे गोली लॻी साईं बाबा मोला साईं मुंहिंजो मुर्शिद आहे अब आहे वठंदा अरे चंपल खणी अब हेड़िया सतार नो पे हेड़िया दा हेण जाने दुआ कर जी बे सतार पे मां भी हिन जो मुर्शिद साईं निसार शाह लकियाली खैरपुर नाथन शाह का अल्लाह अल्लाह जो हबीब कंदो हमेशा आबाद हूंदो हमेशा आबाद हूंदो आमीन आमीन अल्लाह ऐं असां बच्चा हूं आबाद हूं तां से भी सदा आबाद हूंदो अब हेड़िया तू कैमरा मैन है हे फिल्म जी कारीगरी साईं सही लारकाणे में जेको आहे सो पथर दिल ड्रामो हुयो उन खां पोइ हिकु फिल्म जे हाणे मूं सही फिल्म करे कोन थो साईं पर हिकिड़ी गर्मी लॻी पई माहौल अहिड़ो लॻो पियो फिल्मुनि जो फिल्मियूं अहिड़ियूं ठहनि बि नथियूं साईं खणी कोई दे पर उनजे बावजूद बि असांजे शाबत साहिब अरे पंहिंजो सामान खणी टाइम कढी ऐं असांजे हिन फिल्म में हिन कमु कयो आहे सतार हेड़े मूवमेंट कर हा बाबा मुझे महबूब जहिड़ो कोई नाहे चंड सितारनि में हू रहंदो आहे चंपल खणी आ बटन